जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा PPMPA मैडम ग़ज़ाला सियाल पारां मंज़ूर करायल डिग्री कॉलेज ठाहिण वारे स्कीम जे प्लाट वारे मसइले जे हल लाइ उस्तादनि जी तंज़ीम सबसा जे अॻुवाणनि ज़ाहिद हुसैन हुलियो ऐं ॿियनि अॻुवाणनि पारां हायर सेकेंडरी स्कूल हिंगोरजा खे डिग्री कॉलेज में ज़म करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ दायर कयल दरख़्वास्त ते हाई कोर्ट जे हुकुम बाद DC खैरपुर सैफुल्ला अबड़ो, AC सोबोदरो राजेश कुमार ऐं डिप्टी DEO अब्दुल समी बंबरो हायर सेकेंडरी स्कूल हिंगोरजा पहुता। स्कूल ऐं प्लाट जी विज़िट कई। स्कूल जी सफ़ाई सुथराई जो निज़ाम ठीक न हुजण ते उस्तादनि खे छंड पटी ऐं स्कूल जे प्लाट ते थियल अॾावतूं कब्ज़ा फौरी तौर ते जांच करे हटाइण जो हुकुम ॾिनो। उन मौक़े ते DC खैरपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिग्री कॉलेज ठाहिण लाइ हायर सेकेंडरी स्कूल पुठियां घणो प्लाट आहे, जंहिं करे डिग्री कॉलेज ऐं हायर सेकेंडरी स्कूल खे ज़म करण बजाए डिग्री कॉलेज हिंगोरजा में धार ठाहियो वेंदो त जीअं हिंगोरजा जो अवाम उन मां भरपूर फ़ाइदो वठे ऐं शागिर्दनि जो मुस्तक़बिल रोशन थी सघे। कंप्यूटर